मलीर में गुलशन हदीद में मुड़स जो ॾेर सां गॾिजी पंहिंजी ज़ाल ते तशद्दुद जवाबदार औरत खे विच बाज़ार मां घेले घिटीअ में आणे बदतरीन तशद्दुद जो निशानो बणायो आहे। तशद्दुद जो निशानो बणियल औरत सुगरा भुट्टो खे मिन कासिम थाणे ते आंदो वियो, केस दाख़िल कयो वियो आहे। औरत जूं दाहूं वाहुर जी अपील कई आहे। बिन कासिम पुलिस कार्रवाई करे औरत ते तशद्दुद कंदड़ जवाबदार ख़ालिद भुट्टो खे गिरफ़्तार करे वरितो। तशद्दुद कंदड़ जवाबदार ख़ालिद भुट्टो ऐं संदसि भाउ मथां केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदार ख़ालिद खे गिरफ़्तार कयो आहे। ॿियो जवाबदार फ़रार थी वियो आहे। पुलिस जो इहो चवणु आहे त औरत ते बदतरीन तशद्दुद थियल आहे। जवाबदारनि सां का रिआयत न थींदी। फ़रार थी वियल जवाबदार जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया। मलीर गुलशन हदीद में मुड़ुस पंहिंजे भाउ सां गॾिजी ज़ाल ते तशद्दुद कयो आहे। जवाबदार औरत खे विच बाज़ार मां घेले घिटी में आणे बदतरीन तशद्दुद जो निशानो बणायो। तफ़सील मालूम कंदासीं गॾा मां आवाज़ जे रिपोर्टर मंज़ूर सोलंकी खां। जी मंज़ूर, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां आगाह कजो। जी, बिन कासिम थाणे जी हद पिपरी आहे, जिथे ख़ालिद भुट्टो नाले शख़्स पंहिंजी ज़ाल ते जेको आहे बदतरीन तशद्दुद कयो आहे। घिटी में गिले हुनखे जेको आहे डंडा वसाया आहिनि। उहा वीडियो जेकी आहे वायरल थी वई। वायरल थियण खां पोइ SHO बिन कासिम फरासत शाह कानूनी कार्रवाई कंदे जवाबदार ख़ालिद ऐं संदसि भाउ मथां जेको आहे FIR दर्ज कराई आहे। ऐं जेकी मुतासिर जेकी आहे सुगरा बीबी, उनजो चवणु आहे त संदसि मुड़ुस पहिरियां बि हिकु शादी कई जेकी लिकाई हुई। उनखां पोइ मुड़ुस संदसि तलाक ॾिनी। संदसि खे 3 ॿार आहिनि जेके फुरण जी कोशिशि कई, जंहिं तां इहो मामिलो थियो आहे। ऐं घिटीअ जे अंदरि जेको आहे मूंखे तशद्दुद कयो वियो आहे। मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं जेके जवाबदार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मंज़ूर अपडेट करण लाइ।